अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं तव्हांजो दोस्त मुजाहिद जमाली। तव्हां ॾिसी रहिया यूट्यूब ऐं फेसबुक चैनल। दोस्तों, कीअं थोरा लाहींदासीं उन शख़्स जा जंहिं 57 साल ई टोपी अजरक ऐं सिंध जे सकाफ़त खे उजागर कयो पूरी दुनिया में। दोस्तों, उहो मर्द मुजाहिद जलाल चांडियो हुयो। 1970 खां अॻु में तव्हां निगाह कयो वॾनि किताबनि में ऐं तस्वीरनि में त टोपीअ जो किथे किथे को हल्को फुल्को निशान ॾिसण में ईंदो हुयो। उमूमन 1970 खां पोइ जलाल चांडे सिंधी ऐं टोपी ऐं अजरक खे एॾो मक़बूल कयो दुनिया में जो ख़िराज तहसीम पेश कजे जलाल चांडे खे, जंहिं जलाल चांडे सिंध जे टोपी ऐं अजरक ऐं शान खे पूरी दुनिया में मक़बूल कयो ऐं पूरी दुनिया में सिंध जे सकाफ़त खे उजागर बणायो। दोस्तों हिन वक्त के नौजवान असांजा सिंधी टोपी अजरक डे त मल्हाइनि था, लेकिन उन शख़्स जो ख़िराज तहसीम पेश कयो, उन शख़्स जे लाइ भेटा पेश कयो जंहिं शख़्स 1970 खां पोइ सिंध धरतीअ खे एॾो उजागर कयो, सिंध जी टोपी अजरक खे पूरी दुनिया में उजागर कयो। जलाल चांडियो सिंध हुयो ऐं सिंध जलाल चांडियो हुयो दोस्तों, जंहिं टोपी अजरक खे पूरी दुनिया में मक़बूल कयो। दोस्तों, जलाल चांडियो हिकु सादे तबियत जो माण्हू हुयो ऐं जलाल चांडे पंहिंजी सॼी ज़िंदगीअ में कॾहिं बि कंहिंसां मोह न गुंजाई, कॾहिं बि कंहिंखे तकलीफ़ न ॾिनई ऐं जलाल चांडियो जंहिं बि महफ़िल में वेंदो हुयो माण्हू जलाल चांडे जो हिकु बहितरीन तरीक़े सां आजियां कंदा हुया दोस्तों ऐं उन जो इस्तक़बाल कंदा हुया। माण्हू पंहिंजे बच्चनि जी शादीअ में ऐं पंहिंजे बच्चनि जे तौर जे ख़ुशीअ में जलाल चांडे खे दावत ॾेई घुराईंदा हुया ऐं पंहिंजी जमा पूंजी जेका बि रखियलु हूंदी हुई उहा जलाल चांडे ते निछावर करे छॾींदा हुया माण्हू। इन जो मक़सदु इहो आहे त माण्हू जलाल चांडे सां मोहबत कंदा हुया ऐं माण्हू जलाल चांडे खे पंहिंजो मनपसंदीदा फ़नकार सम्झंदा हुया। दोस्तों, जलाल चांडियो सिंधी टोपी ऐं सिंधी अजरक खे पूरी दुनिया में मक़बूल कयो। सिंध में त उजागर बिल्कुलु कयो जलाल चांडे। टोपी पाइण जो रवाज़ इहो जलाल चांडे माण्हुनि जे दिलि में ज़हन में इहो जेको आहे सो हिकु रमज़ विझी त बाबा माण्हू जेको आहे सो टोपी पाए करे सुहिणो लॻंदो आहे ऐं उन खां अलावा टोपी असांजी सिंध जी सकाफ़त आहे। जलाल चांडियो दुबई वियो, सऊदी वियो, कतर वियो, इंडिया बि एतिरे क़दुरु वियो, उते बि जलाल चांडे जी लिबास ते तव्हां नज़र कंदव त टोपी निराड़ ते लॻल ऐं गले ते जेको आहे सो अजरक लॻल। इन जी निशानी इहा हुई त जलाल चांडियो सिंध मां आयो आहे ऐं इहो टोपी अजरक वारो सिंधी शख़्स आहे। दोस्तों, जलाल चांडे जी तव्हां ज़िंदगीअ ते नज़र कंदव त जलाल चांडियो जॾहिं इस्पताल में दाख़िल थियो गुर्दनि जी बीमारी सबबि, त हे तस्वीर बि मां तव्हांजे ॾाढो शो कयां थो त गोॾ ॿधल हिकु सादो ॿराड़ी वारो माण्हू ऐं गोॾ ॿधल पंहिंजी सादगी पंहिंजी जेको आहे सो उहा जलाल चांडे न छॾी। जलाल चांडे वटि फ़ुख़ुर न आयो, वॾाई न आई। जलाल चांडे वे पैसा बि कमाया, इज़त बि कमाई, शोहरत बि कमाई। जलाल चांडे वटि मालो दौलत जाम अची वियो इन टाइमनि में जॾहिं जलाल चांडियो गुर्दनि जी बीमारी सबबि कराची जे हिकु निजी इस्पताल में दाख़िल हुयो। जलाल चांडियो 57 साल जी उमिरि में हिन फ़ानी दुनिया खे छॾे पंहिंजे हक़ीक़ी रब सां मिलियो, पंहिंजे मिट माइट अज़ीज़नि ऐं पंहिंजनि जेको आहे सो परस्तारनि खां अलविदाई वारो जेको आहे सो ॻाल्हि करे पंहिंजे हक़ीक़ी रब सां वञी मिलियो। दोस्तों, जलाल चांडियो गुर्दनि जी बीमारी सबबि इस्पताल में वञी दाख़िल थियो। हज़ारे कोशिशूं कयूं डॉक्टरनि ऐं उन खां अलावा सिंध जे अवाम बि पंहिंजी क़ुर्बानी ॾियण जे लाइ तयारु हुई। जलाल चांडे जे लाइ पंहिंजा गुर्दा ॾियण जे लाइ माण्हू तयारु हुया। माण्हू पंहिंजूं ढगियूं ढोर मेयूं खपाए करे पैसा खणी विया इस्पताल त बाबा कहिड़े बि तरीक़े सां जलाल चांडे खे बचायो वञे ऐं कहिड़े बि तरीक़े सां जलाल चांडे जी इलाज करे ऐं उन जा गुर्दा ठीकु कया वञनि। लेकिन अवाम खे हिकिड़ी ॻाल्हि मंज़ूरु हूंदी आहे, अलाह ताला जो निज़ाम ॿिए तरीक़े सां कमु कंदो आहे। शायदि अलाह ताला खे इहा ॻाल्हि मंज़ूरु हुई त जलाल चांडे जो आख़िरी वक़्तु अची चुको आहे ऐं जलाल चांडे खे हिन वक़्तु अलविदा करिणो आहे हिन दुनिया मां। जलाल चांडियो एॾो मक़बूल फ़नकार हुयो सिंध जो जलाल चांडे जे जनाज़े निमाज़ में हज़ारे माण्हुनि शिरकत कई
ॻोठ जा चाहे तर ओस पास जा जिन्हनि बि माण्हुनि खे ख़बर पई त जलाल चांडियो हिन फ़ानी दुनिया खां लाॾाणो करे वियो त माण्हू पंधु निकिरी पिया। माण्हुनि वटि उन टाइम में सुवारियूं घटि हुयूं ऐं सुवारियुनि वारो रुझान घटि हुयो त माण्हू पैदल निकिरी पिया, पेरें उघाड़े निकिरी पिया, रोअंदा उछकारूं ॾींदा जलाल चांडे जे ॻोठ फुलनि जी शहर में अची पुॻा। त दोस्तों उछकारूं ॾींदा ग़रीब अवाम, पांचा फाटल, गोॾ ॿधल, कपिड़ा फाटल, मेरा कपिड़ा, तॾहिं बची जलाल चांडे जे जनाज़े में शरीक थिया ऐं माण्हू उछकारूं ॾेई रोअण लॻा। असांजे चैनल ते इहो बि वीडियो जलाल चांडे जे जनाज़े वारो पियल अथव। जे अगरि न ॾिठो अथव त फ़ौरन वञी असांजे चैनल खे विज़िट करे उते तव्हां ॾिसी था सघो। जलाल चांडियो मर्दे मुजाहिद शख़्स हुयो सिंध जो ऐं जलाल चांडे जा पंहिंजा पुट बि मौजूदु हुया। 4 पुट आहिनि जलाल चांडे खे, जिन्हनि मां 2 हिकिड़ा सिंध जा बहितरीन फ़नकार आहिनि। जलाल चांडे जूं 3 शादियूं थियल हुयूं दोस्तों ऐं जलाल चांडे जे इन 3 शादियुनि मां 7 ॿार हुया, जंहिंमां 4 पुट 3 न्याणियूं, जिन्हनि मां 2 फ़नकार आहिनि। उहे हिन वक़्तु बि सिंध में ॻाइनि पिया था ऐं पंहिंजे पीउ जी सिकूं लाइनि पिया था दोस्तों। ऐं सिंध जी अवाम जलाल चांडे जे निस्बत जे करे जलाल चांडे जे पुटनि खे बि उहा ई इज़त ऐं उहा ई जेको आहे सो मोहबत ॾिए पई जेका जलाल चांडे खे माण्हू ॾींदा हुया। जलाल चांडियो सिंध जो वाहिद फ़नकार हुयो जंहिंजे विछोड़े जे टाइम ते सियासी, समाजी ऐं सिंध जा जेके फ़नकार ऐं उन खां अलावा ड्रामा अदाकार बि जनाज़े में शरीक थिया जलाल चांडे जे जनाज़े में। ऐं जलाल चांडियो वाहिद सिंध जो फ़नकार हुयो जंहिं तारीख़ रक़म करे छॾी, जो अणपढ़ियल हुजण जे करे उनखे तालीम बिल्कुलु बि न हुयो। उन जे बावजूदि बि जलाल चांडियो 16,000 कलाम पंहिंजा यादि करे चया। मुख़्तलिफ़ महफ़िलनि में ऐं मुख़्तलिफ़ उन्हनि जा एल्बम रिलीज़ थिया सिंध में कैसेटनि जी सूरत में ऐं दरगाहनि ते मेलनि मलाखणनि में जलाल चांडियो वञी ॻाईंदो हुयो। ऐं उन खां अलावा जेके शादियुनि जा महफ़िल थींदा हुया, तौरनि जा महफ़िल थींदा हुया, माण्हू दावत ॾेई घुराईंदा हुया जलाल चांडे खे। जलाल चांडियो उते वञी महफ़िलनि में ॻाईंदो हुयो ऐं भरपूर तरीक़े सां जलाल चांडियो ॻाईंदो हुयो। जलाल चांडियो जॾहिं ईंदो हुयो त माण्हू झुमरियूं पाए ऐं डोलारनि खे अॻ में बीहारे छॾींदा हुया रस्ते में त जलाल चांडे जी ख़ुशीअ में ढोल वॼायो ऐं गुल निछावर कंदा हुया जलाल चांडे जे मथां। ऐं जलाल चांडे जूं जेके सूखड़ियूं पियल हुयूं, जेके टोपियूं अजरख माण्हुनि जेके जलाल चांडे खे ॾिना, उहे जलाल चांडे जा तोहफ़ा अॼु ताईं बि संभालियल पिया आहिनि पंहिंजनि जेको आहे सो वारसनि वटि, जिन्हनि में यकतारो चपड़ी थियो ऐं उन खां अलावा जेको आहे सो दोल ऐं टोपियूं ऐं अजरख ऐं उन खां अलावा ॿिया जेके तवाइफ़ थिया जेके जलाल चांडे खे तोहफ़नि तौरु मिलिया हुया, उहे जलाल चांडे जा अॼु ताईं बि जलाल चांडे जे पुटनि वटि पियल आहिनि। ऐं जलाल चांडियो वाहिद फ़नकार हुयो जंहिंखे अॼु 2025 में बि जेको आहे सो सिंध जी अवाम ओतिरी मोहबत करे थी, ओतिरी चाहे थी जेका 1970 जे ॾहाके में जलाल चांडे खे अवाम पसंदि कंदी हुई। दोस्तों जलाल चांडियो सिंध हुयो ऐं सिंध जलाल चांडियो हुयो। जलाल चांडे सिंध में टोपी अजरक खे तमामु घणो उजागर कयो ऐं सिंध जे सखाफ़त खे उजागर कयो। वॾी महिरबानी। उमेदु आहे त नंढो वीडियो पसंदि आयो हूंदो। वीडियो खे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो। वॾी महिरबानी।